नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां खबर ईंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी GMPA शर्मिला फारूकी पंहिंजी मां जी मज़ाहिया वीडियो ठाहिण ते मशहूर अदाकारा ऐं एंकर पर्सन नादिया खिलाफ FIA जे साइबर क्राइम वञण जो ऐलान करे छॾियो आहे। शर्मिला फारूकी पंहिंजी अख़बार सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल हफ़्ते कराची में सबूर अली जी शादी तकरीब हुई। इन तकरीब में नादिया खान मुंहिंजी मां सां सेल्फी कढाई ऐं सेल्फी जे बहाने हिकु अहिड़ी मज़ाहिया वीडियो ठाही सोशल मीडिया पेज ते रखी जंहिं सां असांजी दिल आज़ारी थी आहे। हिन चयो त शोहरत जी शौक़ीन नादिया खान सां जॾहिं राब्तो करे वीडियो हटाइण जो चयो त हिन इहो चई इनकार कयो त इन में ग़लत ॻाल्हि कहिड़ी आहे। शर्मिला फारूकी मूजिब नादिया खान खे मुंहिंजी मां सां वीडियो ठाहिण जो को बि जाइज़ नथो बणिजे ऐं वीडियो में जहिड़ी रीत मज़ाक उॾायो वियो आहे इहो निहायती ग़लत अमल आहे। आउं नादिया खान खिलाफ FIA जे साइबर क्राइम में दरख्वास्त ॾेई रही आहियां ऐं नादिया खिलाफ कानूनी कार्रवाई कंदुसि। नादिया खान जी अहिड़ी वीडियो सां असांजी सॼे खानदान जी दिल आज़ारी थी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।